ईअं कीअं थी सघे थो त जेका छोकिरी अव्हां खे पसंदि अची वञे, अव्हां रुॻो हुन जे घर ॿाहिरां वञी 4 फायर करियो ऐं ऐलान करियो त हाणे इहा मुंहिंजी थी वई। तंहिं बाद केर बि हुन छोकिरीअ जो नालो न वठंदो ऐं छोकिरी जा वारिस इन ॻाल्हि जा पाबंद थी वेंदा त इन जी शादी अव्हां सां यकीनी तौर कराईंदा। कंहिं माण्हू फायर करे जॾहिं छोकिरीअ जी दावा करे छॾी त पोइ छोकिरी जी पसंदि ऐं नापसंदि का अहमियत नथी रखे। छोकिरी खां इहो पुछो बि न वेंदो त हूअ शादी लाइ तयार आहे बि या न। हिन जी तालीम ऐं ज़िंदगी सभु दाअ ते लॻी वेंदो आहे। अव्हां खे ज़रूर हैरानी थींदी पर इहा रस्म अॼु बि पाकिस्तान में लागू आहे। हिन रस्म तहत को छोकिरो जॾहिं कंहिं नारीअ जे घर ॿाहिरां 4 गोलियूं फायर करे छॾे त पोइ को ॿियो मर्द उन छोकिरीअ सां शादी नथो करे सघे। इहा क़बाइली रस्म आहे जंहिं मूजिब जॾहिं कंहिं ख़ानदान जो को मर्द ॿिए ख़ानदान सां वास्तो रखंदड़ छोकिरी सां शादी लाइ पंहिंजी उमेदवारी जो अहिड़ी रीत ऐलान करे त छोकिरी खे उन सां ई शादी करण लाइ पाबंद कयो वेंदो आहे। हिन रस्म खे ज़ग चयो वञे थो ऐं इहा रस्म ख़ैबर पख्तूनख्वा में अॼु बि कुझु हंधनि ते लागू आहे। जेतोणीकि पेशावर में ख़ैबर पख्तूनख्वा जे सूबाई असेंबली जनवरी 2013 में हिकु कानून मंज़ूर कयो हो, पर तंहिं हूंदे बि इहा रस्म ख़त्म नाहे थी सघी। कानून तहत अहिड़े जवाबदार खे 3 सालनि ताईं क़ैद ऐं 5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए सघिजे थी। अहिड़ी रस्म जी मुतासिर हिकु नारीअ जो चवणु हो त जॾहिं हिकु शख़्स फायरिंग करे ऐलान करे छॾियो त संदसि ज़िंदगी सख़्त मुतासिर थी। हिकु परॾेही ख़ाबरू इदारे सां ॻाल्हाईंदे मुतासिर नारी पंहिंजो नालो ज़ाहिर न कयो ऐं ॿुधायो त हूअ उन शख़्स सां शादी न करणु चाहींदी हुई। इन लाइ हू पंहिंजे भाउ सां इस्लामाबाद फरार थी वई ऐं लिकी ज़िंदगी गुज़ारे रही आहे। अॼु ताईं उहे जवाबदार हिन छोकिरी खे ॻोल्हे रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते संदन घर भातियुनि खे बि ज़ोर भरींदा रहिया आहिनि त छोकिरी वापसि आणे ॾियो। अहिड़ो केस अदालतुनि में पिणु हली रहियो आहे ऐं FIR बि कढिजी चुकी आहे, पर छोकिरीअ खे इंसाफ़ नाहे मिली सघियो ऐं हूअ हिन वक़्त ताईं पंहिंजे ॻोठ वापसि नथी वञी सघे।